हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीक ठाक आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? अॼु 24 साल थी विया सिंधी ऐं उर्दू अदब जे शाइर शेख अयाज़ साहब खे असां सां विछड़े। ऐं सिंधी ऐं उर्दू में उन्हनि जा खोड़ सारा शेर अदब ते हुननि तमामु घणो कमु कयो ऐं इलाही उन्हनि जा बेत लिखियल, उन्हनि जा गाना लिखियल या अहिड़ियूं इलाही शयूं जिन ते असां पाण कमु कयो आहे। हैदराबाद में सिंध म्यूज़ियम में डिफरेंट उन्हनि जा फेस्टिवल्स थिया, कल्ह बि थिया, अॼु बि थिया। उन्हनि जा जेके बि बुक्स लिखियल आहिनि उते रखिया विया ऐं काफ़ी सुठो एग्ज़िबिशन थियो, हर साल थींदो आहे। सो असांखे उन्हनि खे यादि करणु खपे छो त तमामु वॾो नालो आहे शेख अयाज़। ऐं बिल्कुलु मां उन्हनि जी फैमिली जे लाइ इहो ई चवणु चाहींदसि त अल्लाह साईं तव्हांखे सब्र ॾिए ऐं शेख साहब खे जेको आहे जन्नतुल फिरदौस में आला मुक़ाम ॾिए। उन खां अलावा असांजो फास्ट बॉलर लाड़काणे जो छोकिरो शाहनवाज़ शाहाणी, जंहिंजो अॼु कराची में या कल्ह ऑपरेशन थियो आहे। मूंखे त ॾाढी हैरत थी जॾहिं मूंखे ख़बर पई त उन्हनि जो जेको नक जो ऑपरेशन थियो आहे उन में को नंढे हूंदे कोई अहिड़ी शइ उन्हनि जे नक में फासी पई, नंढे दाणे जेतिरी, ऐं एतिरे टाइम ताईं उन्हनि कीअं सर्वाइव कयो। ऐं फास्ट बॉलर रहिया आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे डुकणो थो पए पियो। ऐं कहिड़े तरीक़े सां हुननि एतिरे अरसे ताईं मतिलबु नंढे हूंदे खां वठी हिन उमिरि ताईं कीअं उन्हनि सर्वाइव कयो आहे, छा मतिलबु उन्हनि जी पोज़ीशन हुई। थी सघे थो हाणे उनखे इहो प्रॉब्लम वधी वियो हुजे ऐं हाणे डॉक्टर्स उन्हनि खे चयो हुजे त तव्हांजो ऑपरेशन करणु खपे। बहरहाल अल्लाह साईं तव्हांखे जल्दी सिहतयाब करे, असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। व्यूअर्स, शोभी भाई अञा ताईं न आहिनि आया ऐं इनशाला होपफुली जल्दी अची वेंदा। अगरि किथे बिज़ी हूंदा त तव्हां ई असां त आहियूं ई आहियूं। बहरहाल उमेदु आहे त अची वेंदा। अॼु कराची जो वेदर थोरो गरम आहे, थोरो गरम इन द सेंस त कल्ह ॾाढो सुठो वेदर हुयो ऐं बिल्कुलु बि सॼो ॾींहुं उस न निकिती हुई। अॼु थोरी थोरी हल्की हल्की उस निकितल आहे ऐं थोरी थोरी गर्मी आहे। ज़ाहिर आहे जॾहिं मंझंदि जो उस निकिरे थी त थोरी गर्मी थी वञे छो त कराची जो वेदर ॿियनि शहरनि जहिड़ो वेदर न हूंदो आहे। बाक़ी राति तमामु सुठी थी थिए पई, राति इलाही मज़ेदार थी थिए पई। त हिन चिली वेदर में जेको आहे ॿाहिरि आउटिंग करण ते राति जो स्पेशली मज़ो ईंदो आहे ऐं आउटडोर डिनर करण ते तमामु घणो मज़ो ईंदो आहे। त ज़रूरु वञो पंहिंजी फैमिली सां गॾु, पंहिंजे फ्रेंड सां गॾु वञी इंजॉय कयो। ॿी ॻाल्हि इहा चवणु चाहींदसि त न्यू ईयर वेझो आहे, जुमे ते न्यू ईयर बि आहे। त जुमे ते मुबारक ॾींहुं हूंदो आहे त उन ॾींहुं फटाका ॿारण खां, फायरिंग करण खां, शोर शराबो करण खां बहितर आहे त अल्लाह साईं खां दुआ घुरिजो ऐं अल्लाह साईं खां इहा दुआ घुरिजो त जेको ईंदड़ साल आहे 2022 उहो असां सभिनीनि जी ज़िंदगी में बहितरीनु गुज़रे ऐं सभिनीनि जे लाइ फ़ाइदेमंद हासिलु थिए। ऐं जेको ही साल गुज़री वियो उन ते रोइणु, परेशान थियणु, फ़िक्रु करणु, टेंशन खणणु का ज़रूरत कोन्हे का। अल्लाह ते छॾींदव त इनशाला अॻिते मंज़िल तव्हांजी आसान थींदी। असां सां गॾु अॼु हिते गेस्ट मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जे बारे में मां एतिरो चवणु चाहींदसि त माशाल्लाह जॾहिं फर्स्ट हो मुंहिंजे दिवाली वारे शो में एज़ अ गेस्ट आया हुआ त मां काफ़ी इंस्पायर थी वियसि उन्हनि जी आवाज़ खां। ऐं अॼु मूंखे ख़बर पई आहे त उहो माशाल्लाह सां सिंगर सां गॾु म्यूज़िक डायरेक्टर बि आहिनि। तमामु वॾो नालो आहे। जी.आर. सागर असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि ऐं जी.आर. सागर खे मां वेलकम कंदमि, सां कचेरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, कहिड़ा हाल आहिनि? वालेकुम सलाम, सभु ख़ैर, फर्स्ट क्लास, दुआऊं अल्लाह जो करम आहे। ठीकु आहियो? मस्तु आहियूं, ज़बरदस्त आहियूं। ज़बरदस्त। शींहं खे बि इंजॉय पिया कयूं, बारिश खे बि इंजॉय पिया कयूं। कल्ह त माशाल्लाह सॼो ॾींहुं ज़बरदस्त गुज़रियो। माशाल्लाह कल्ह त अहिड़ो वेदर हुयो जो अनएक्सपेक्टेड, मां सोचां पई त कराची एॾो ख़ूबसूरत बि थी सघे थो। ज़बरदस्त। असां पाण सॼो ॾींहुं तक़रीबन 4 बजे ताईं घर में हुअसि, हुन खां पोइ निकितोसि ॿाहिरि ऐं कल्ह कोई बि कमु न कयो स्टूडियो जो, थोरो घुमण में लॻासीं। ज़बरदस्त। ॿियो ॿुधायो सागर, छा थी रहियो आहे अॼुकल्ह लाइफ में? लाइफ त मुंहिंजी तमामु बिज़ी आहे छो त स्टूडियो में बिज़ी हूंदो आहियां तक़रीबन सिंगिंग, उन खां अलावा फैमिली खे टाइम ॾींदा आहियूं, ॿारनि खे हे हो, उन में तक़रीबन लाइफ में इहो ई ज़्यादातर माना इहो हले थो। माशाल्लाह सां तव्हां पंहिंजे हिन फ़न जी जेको आहे शुरूआति कॾहिं कई ऐं किथां कई? मां तक़रीबन सन 2000 में कराची आयुसि नओं ऐं उन टाइम ई मां शुरूआति कई। नाज़ प्रोडक्शन कंपनी हिकिड़ी हूंदी हुई
कैसेट जी ऐं आहे माशाल्लाह अञा ताईं ज़बरदस्त हले थी। उन उतां मां एज़ ए रिकॉर्डिस्ट रिकॉर्डिंग इंजीनियर जे हिसाब सां उते कमु शुरू कयो। सही। ऐं रिकॉर्डिंग कंदे 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 तक़रीबन 2011 में मां ॻाइण बि शुरू कयो। माशाल्लाह। बिल्कुलु। सो अॼु तव्हांजे साम्हूं आहियां। माशाल्लाह हिकिड़ो ॿियो माण्हू बि अची वियो आहे ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां व्यूअर्स त शोभी भाई बिल्कुलु अची विया आहिनि। बसि थोरी देरि में शोभी भाई जेको आहे जॾहिं पियानो प्ले कंदा न तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त शोभी भाई असां सां गॾु आहिनि हींअर। अच्छा सागर मां तव्हांखे हिकिड़ो सुवालु ज़रूरु करणु चाहींदसि त हिकिड़ो छोकिरो या हिकिड़ी छोकिरी महिनती आहे, सुठी एजुकेशन आहे ऐं जॾहिं उहो पंहिंजा ख्वाब खणी हिकिड़े वॾे शहर में अचनि था त तव्हांखे छा थो लॻे त उन्हनि जा ख्वाब उहे पूरा थियनि था ऐं केतिरी स्ट्रगल कनि था उहो? तव्हांखे छोकिरे छोकिरी जो नालो खयो, मां पंहिंजे ते तव्हांखे इन जो पंहिंजो जवाबु ॾींदुसि त मां तक़रीबन मां सन 2000 में हिते आयुसि इंटर करे। सन 2000 में इंटर करे आयुसि ऐं उन टाइम मां हिकिड़े सम्झो उते नंढे शहर शहदादपुर में कंहिं क्लिनिक ते एज़ ए कंपाउंडर कमु कंदो हुउसि ऐं उते मूंखे सैलरी मिलंदी तक़रीबन जस्ट 1500 या 2000 बसि एतिरी हुई। उन टाइम आयुसि मां हिते अची भरपूर महिनत कई, मूं जाम महिनत कई अल्लाह जे करम सां। अॼु शुक्र आहे पंहिंजो कराची में घर बि आहे माशाल्लाह ऐं ॿार सुठी पंहिंजे स्कूल में पढ़ायां पियो ऐं मतिलबु मां त चवां थो त महिनत कंदो त तव्हांखे अल्लाह साईं हर शइ ॾिए थो। ऐं हिन वक़्तु ताईं जेको मां पंहिंजे पाण खे पाॾायां नथो पर अल्लाह जो वॾो करम आहे, शुक्र आहे मुंहिंजे मथां त कंहिं शइ जी कमी न आहे, शुक्र आहे माशाल्लाह सां। मतिलबु महिनत में ई अज़मत आहे। बिल्कुलु बिल्कुलु 100% महिनत में अज़मत आहे। तव्हां उन जंहिं कम खे लॻो था त उन जे पोयां बसि ईअं लॻी वञो त बसि माना उन कम खे करिणो आहे। कोई बि शइ इम्पॉसिबल न आहे, हर शइ पॉसिबल आहे पर उहा करण सां, लगन सां, पंहिंजे मन सां, पंहिंजे सचे मन सां अगरि उनखे कम खे कंदो त इंशा अल्लाह ताला उहो अल्लाह जे करम सां उहो कमु तव्हांजो ज़रूरु थींदो। माशाल्लाह सां। तव्हां जॾहिं साउंड एज़ अ रिकॉर्डिंग कंदा हुया उते हिकिड़ी प्रोडक्शन में, म्यूज़िक प्रोडक्शन में, त उहो केतिरो अरसो हुयो तव्हांजो? उहो तक़रीबन मां उन प्रोडक्शन में एज़ ए रिकॉर्डिस्ट कमु कयो 17 खां 18 साल, 17 साल बल्कि। ऐं रिकॉर्डिंग जेका कई उहा तक़रीबन 12 साल ताईं कई। उनखां पोइ मां वरी थोरो सिंगिंग में मूव थी वियुसि। उनखां सिंगिंग सां गॾु गॾु रिकॉर्डिंग बि कंदो हुउसि ताकी इहे प्रोजेक्ट्स इहे बि ॾिसंदो हुउसि ऐं सिंगिंग बि माना थोरी थोरी ईअं कंदो रहंदो हुउसि। सही। तव्हां त पोइ मतिलबु इलाही सिंगर्स खे जेको आहे उरूज ते पहुचंदे ॾिठो हूंदो? ॾिठो बि ऐं उन्हनि खे अल्लाह जे करम सां हिननि हथनि मां उहे सिंगर विया आहिनि ऐं उहे माशाल्लाह उन्हनि नाला कमाया आहिनि। उन्हनि पंहिंजे पाण खे हींअर वॾी स्टेज ते पहुचाए छॾियो आहे। उहे काफ़ी घणा सिंगर आहिनि। सही। अच्छा कॾहिं ईअं तव्हांखे फील थियो या तव्हां कॾहिं कंहिं अहिड़े आर्टिस्ट खे ॾिठो जेको इलाही वॾो नालो बि हुजे ऐं तव्हांजी प्रोडक्शन मां निकितो हुजे, उन खां पोइ वरी उन तव्हांखे एटीट्यूड ॾियणु शुरू कयो हुजे या पंहिंजो पाण खे चवंदो हुजे त तव्हां त कुझु बि न आहे कयो, मां जेको कुझु बि थियो आहे मां पाणे थियो आहियां? न अहिड़ो त अञा ताईं को मूं न ॾिठो आहे। हलो नालो न बि खणो। न इहो बिल्कुलु इहो मूं अहिड़ो को न ॾिठो आहे पर एटीट्यूड फ़नकार में तक़रीबन थोरो घणो कंहिं में हूंदो आहे। कंहिं में ज़्यादातर जेके इंजीनियर सीट ते वेठो आहे न उन खां एटीट्यूड न ॾेखारींदा। सही। यादि आयो मूंखे मूंसां बिल्कुलु हिकु दफ़ा यादि आयो त तक़रीबन 2006, 7, 8 जी ॻाल्हि थो ॿुधायां मां तव्हांखे। त हिकिड़ी सिंगर हुई, हुनजो नालो आउं नथो खणां खामखा जो। उहो आई रिकॉर्डिंग ते उनखे असांजी बॉस शिफ्ट ॾिनी त पापा पुट हिन जी रिकॉर्डिंग करणी आहे। मुंहिंजी ठीकु आहे सर। सो उहा रिकॉर्डिंग ते आई त उन थोरो माना मूंखे थोरो माना पंहिंजे पाण खे माना एटीट्यूड ॾेखारियो त मां फ़नकार आहियां, मां हीअं आहियां। मां चयो ठीकु आहे बाबा तूं फ़नकार आहीं, सही आहे, अचु बाबा ॿी लाइन ते। जेॾी महिल मां उनखे सिंगर बूथ में बिहारियो, उन सां गॾु शाइर बि हो, उनजो सिलेक्शन जेको लिखण वारो। यकीन कंदो तव्हां अल्लाह खे हाज़िर नाज़िर रखी करे ॻाल्हि थो कयां, कूड़ न आहे इहो, हिन में कोई बि बनावटी ॻाल्हि न आहे, इहा हक़ीक़त आहे। हक़ीक़त आहे त उन छोकिरी खे मूं तक़रीबन 12 बजे उन सिंगर बूथ में वाड़ियो हो अंदरि। हिकिड़े गाने में तक़रीबन 5 थी विया। उहो गानो मूं उनखे कोन करणु ॾिनो छो त हुन पंहिंजो एटीट्यूड ॾेखारियो ऐं उन चयो त बसि आउं सिंगर आहियां। मां चयो तूं ॻाए ॾेखार हाणे। छा कयो? माना हुनखे बार बार रीटेक्स बाबा ही सही न आहे, ही सही न आहे। एंड उनजो छा थियो
त उनखे ॿाहिरि कढियमि, ॿाहिरि कढी करे बॉस वटि वियुसि। बॉस खे चयुमि बाबा हिन जी आवाज़ु सही न आहे ऐं छोकिरी सुर में न आहे, इनखे रवानी कयो। उहो गानो हिकिड़ो बि न थियो, उहा वई हली। वरी उहा छोकिरी असां वटि स्टूडियो में न आई। ऐं अॼु अगरि तव्हांजे साम्हूं अची वञे उहा, या आई बि हूंदी, थी बि सघे थो। बिल्कुलु आई बि आहे, इलाही दफ़ा आई आहे, पर मतिलबु परे। मतिलबु हाणे सम्झ में अची वियो हूंदसि, सागर सां पंगो न आहे वठिणो। ऐं हिकिड़ी सिंगर आहे जेका ॾाढी ज़बरदस्त, उहो हीअं हिन वक़्तु KTN ते प्रोग्राम बि करे थी। उहा माना उनजो फेवरेट रिकॉर्डिस्ट हूंदो हुउसि, उनजो नालो खणी सघां थो, छो त KTN ते कमु करे थी फरज़ाना ॿार। माशाल्लाह, जी जी। उहा चवंदी त मूंखे रिकॉर्डिस्ट खपे त GR खपे, गोविंद रिकॉर्डिस्ट मुंहिंजो इहो हुजे। ऐं उहा माशाल्लाह उनजो असां पहिरियों एल्बम जॾहिं मां नाज़ ते रिकॉर्ड कयो, ज़बरदस्त आवाज़ु मूंखे बि ॾाढी वणी ऐं ॾाढी सुठी ज़बरदस्त। न माशाल्लाह ॾाढी सुरीली आहे। ऐं फरज़ाना जे आवाज़ में न हिकिड़ी मैच्योरिटी आहे, मतिलबु हालांकि लुक्स ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। ऐं उन सां गॾु उन टाइम मूं हिकिड़ो ड्यूट गानो बि कयो उन सां गॾु, मतिलबु शौक़ में, त मां चयो यार तव्हां सां गॾु हिकिड़ो गानो, चयो ठीकु आहे। त उन सां मतिलबु कि हिकिड़ो दोस्ती वारो माहौल बि थी वियो ऐं ॾाढो ज़बरदस्त, मतिलबु कोऑपरेटिव छोकिरी हुई, कोऑपरेट कंदी त माना कीअं बाबा हीअं न हीअं ॻाइणो आहे, उन चयो ठीकु आहे। हिकिड़ो हूंदो आहे न, चवंदा आहिनि बाबा हीअ लाइन ईअं न आहे, छो त अॻियां सीट ते जेको वेठल हूंदो आहे उहो मेन हूंदो आहे, उनखे सॼी ख़बर पवंदी आहे। हिन वक़्तु जेको असांजे पोयां जेके वेठा आहिनि उनखे ख़बर पई थिए असां छा पिया ॻाल्हायूं, त उन्हनि खे ख़बर हूंदी आहे ज़्यादातर, त उन्हनि सां पंगो न कजे त चङी ॻाल्हि आहे। सुठी ॻाल्हि आहे। अगरि कोई तव्हांखे तव्हांजी भलाई जे लाइ सम्झाए थो, ॾस ॾिए थो, त उनखे बुरो न मञाइजे, उनखां सिखिजे, छो जो एक्सपीरियंस्ड माण्हू त घणेई वेठा आहिनि हिन इंडस्ट्री जे अंदरि। नंढे ॿार खां बि सिखिजे, जेको नंढो ॿार आहे न, अगरि का ॻाल्हि चए थो न, ॾिसो यार तव्हांखे ज़हन में न आहे, हू नंढो ॿार चई वियो त असांखे इहो सोचणु खपजे, उनखे त यार हीअ कहिड़ी ॻाल्हि करे वियो, इन मां बि सबक़ वठणु। समटाइम्स ॿार बि अहिड़ी ॻाल्हि करे वेंदा आहिनि, त असांजे ज़हनो गुमान में कोन हूंदी आहे, असां सोच में पइजी वेंदा आहिनि त वाकई छा चई वियो। अच्छा सागर, इहो बि ॿुधायो त क्लासिकल म्यूज़िक जो हिकिड़ो टाइम हूंदो हुयो, बिल्कुलु हिकिड़ो दौरु हुयो, क्लासिकल म्यूज़िक तमामु घणी पसंदि कई वेंदी हुई, ॻाई वेंदी हुई। अॼुकल्ह छो क्लासिकल म्यूज़िक एतिरी पोयां थी वई आहे? क्लासिकल एतिरी पोयां बि न थी आहे, पर ईअं त उनखे थोरो क्लासिकल खे हींअर मॉडर्नाइज़ करे पिया माण्हू ॿुधनि, थोरो मॉडर्नाइज़ अची वियो आहे। ॾिसो था न अॼुकल्ह हर कंहिंजे हथ में मोबाइल आहे, यूट्यूब, फेसबुक, सोशल मीडिया जो दौरु थी वियो आहे, हर को माण्हू एडवांस थी वियो आहे, त उन करे उहा म्यूज़िक लाज़मी उहा माण्हू अञा बि ॿुधनि था, इहा ॻाल्हि न आहे, जेके ॿुधण वारा उहे ॿुधनि था, पर उन क्लासिकल खे थोरो मॉडर्नाइज़ करे छॾियो आहे। सही, मॉडर्नाइज़ करे ॿुधनि था माण्हू, क्लासिकल पोइते न आहे। त हिकिड़ी म्यूज़िक अहिड़ी हूंदी आहे जो रूह खे जेको आहे न बिल्कुलु राहत ॾींदी आहे, राहत बि ॾींदी आहे, हिकिड़ो मतिलबु अंदरि दिमाग़ में तव्हांजे पई हलंदी आहे। ऐं उहा शइ मूंखे अॼुकल्ह फील नथी थिए, हालांकि क्लासिकल म्यूज़िक तमामु सुठी हूंदी आहे, ॿुधण में ॾाढो मज़ो ईंदो आहे, ऐं मां चाहींदी आहियां त इहा म्यूज़िक वरी अचे ऐं ओड़ा सुरीला सिंगर्स वरी उन तरीक़े सां परफॉर्म कनि। पर अॼुकल्ह सुर सॼो कंप्यूटर जे अंदरि आहे, बेसुरनि खे बि कंप्यूटर सुर में करे छॾींदो आहे, ऐं सुरीला सिंगर आहिनि, काफ़ी आहिनि, असां त न आहियूं, थोरा घणा असां कंप्यूटर जे अंदरि पंहिंजे पाण खे थोरो सेट करे वठंदा आहियूं, पर एतिरा ज़्यादा सुरीला बि न। पर माशाल्लाह तव्हांजो आवाज़ बि सुठो आहे, जॾहिं मां फर्स्ट टाइम आवाज़ जी अलॻि ॻाल्हि हूंदी आहे, सुर जी अलॻि ॻाल्हि हूंदी आहे, आवाज़ टोन अलॻि हूंदो आहे, टोन हर कंहिंजो पंहिंजो हूंदो आहे, सुर वरी अलॻि आहे, वरी उनजी लय जेको टेम्पो आहे उहो वरी अलॻि आहे, हर शइ जो पंहिंजो पंहिंजी जॻह आहे, पंहिंजी पंहिंजी। हिते कॉल वठंदासीं, सभीन आहिनि असां सां गॾु हैदराबाद मां। हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह, सभीन थोड़ो तेज़ ॻाल्हाईंदो? जी अदी, कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। जी भेण, छा चवणु चाहींदव? मां बिल्कुलु ठीकु। केतिरा वॾा? केतिरा वॾा? इलाही वॾा। सोलर वारा फैन या बिजली वारा फैन? जी सभीन, छा कंदा आहियो तव्हां? मां 9th क्लास में आहियां। अच्छा 9th क्लास में, माशाल्लाह माशाल्लाह। छा थियण जो इरादो आहे इन फ्यूचर? इंशाल्लाह इंशाल्लाह। पोइ मोकिलियो, एंजॉय कयो पिया? जी जी ॾाढो। हाँ, कल्ह बारिश एंजॉय कयव? हाँ हाँ, पर ॾाढी सर्दी आहे।
हाँ हैदराबाद में तो सर्दी आहे, बिल्कुलु आहे, इलाही सर्दी आहे इनफैक्ट। ओ तव्हांजी कॉल ड्रॉप थी वई। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग सबीन, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। अच्छा जी, त हिकिड़ा सुरीला हूंदा आहिनि, हिकिड़ा बेसुरा हूंदा आहिनि, त बेसुरनि खे बि तव्हां सुरीलो ठाहे छॾींदा आहियो ट्यूनिंग करे? बिल्कुलु केतिरा बेसुरा आया हूंदा? न पुछो, ईमानदारी सां तकरीबन न पुछो बस। डेली? हाँ डेली डेली उन्हनि खे वो शोभी भाई खे ख़बर आहे त केतिरा बेसुरा ईंदा आहिनि, उनखे असां कीअं ठाहींदा आहियूं, कीअं हैंडल कंदा आहियूं। न पर इहो हिकिड़ो मां सम्झां थी त इहा ज़्यादती न आहे ॿियनि सां? ज़्यादती त आहे, पर हाणे छा कजे, असल में कुझु नथा चई सघूं, हर कंहिंजो पंहिंजो शौक़ु बि आहे। ऐं ॾिसो तव्हांजे साम्हूं ॿ था अचनि पिया, ठीकु आहे आर्टिस्ट, हिकिड़ो इलाही सुरीलो आहे, हिकिड़ो इलाही बेसुरो आहे, त तव्हां चूज़ कंदा जेकॾहिं लेट सपोज़ तव्हां चूज़ कंदा हिकिड़े बेसुरे खे, उनजी ट्यूनिंग व्यूनिंग करे उनखे हिट करे छॾियो, त उहो वीचारे उन सां सुरीले सां ज़्यादती न आहे? अच्छा हाणे इन जा ॿ जवाब आउं ॾींदुसि। अॼु मां जीआर खे जेको आहे न फसायो आहे सही वारो। न सवाल जो जवाबु इनशाला ॾींदासीं। बसि ॾिसो, हिकिड़ो सुरीलो हिकिड़ो बेसुरो आहे। सुरीले वटि पैसा न आहिनि, सुरीले वटि पैसा न आहिनि, बेसुरे वटि पैसा आहिनि। सही। हाणे छो त ॾिसो न, सुरीले सां बि घर न हलंदो, लाज़मी आहे, लाइट आहे, बिजली जा बिल वधीक थी विया आहिनि, ख़र्चा वधी विया आहिनि, गैस बि कोन्हे वरी। त बेसुरे खे असां छो त हुन वटि पैसा आहिनि त बाबा तूं अची वेह पहिरीं, पोइ तोखे बि ॾिसंदासीं। इहो आहे यानी पैसा बोलता है ना, इन जो मतलब त इहो थियो पैसा बोलता है। असांजो त बिज़नेस आहे, टैलेंट जी का कदर कोने। व्यूअर्स ॾिसो था, ये प्रोडक्शंस वारा जेके म्यूजिक प्रोडक्शन वारा हूंदा आहिनि, टैलेंट जो बि कदर आहे, टैलेंट जो बि कदर आहे, पर उन जे लाइ इज़त आहे, दिलि में इज़त आहे उन जे लाइ। बियो अञा तव्हांखे फसायां थी ब्रेक खां पोइ। जी व्यूअर्स, वक़्तु आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। डोंट गो एनीवेयर, वी विल बी राइट बैक, सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूअर्स, बिहर तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं शोभी भाई भी अची चुका आहिनि। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम किरण, ज़बरदस्त। इन सारे सवालों से पहले मैं जवाब दे देता हूँ, मैं बिल्कुल ठीक हूँ क्योंकि मैं लेट हूँ। नहीं आप लेट नहीं, आप ऑफिस में थे। नहीं बिल्कुल ठीक हूँ, मैं लेट हूँ। आप ऑफिस में थे? नहीं आज ऑफिस में नहीं था, आज अच्छा। मैं लेट हूँ। और आज भी वेदर एंजॉय करते करते आए, घूमते घूमते? बारिश का बड़ा मैंने वेट किया सुबह से, नहीं थी ना कि अल्लाह करे आ जाए आ जाए आ जाए, मगर नहीं। कल जिस वक्त बारिश हो रही थी मैं उस वक्त सो रही थी, और आज मैं जल्दी उठी। तो आज बारिश हुई। सुबह से मैडम नूरजहां का गाना गुनगुनाता रिम झिम पड़े फुहार, मगर अफसोस के नहीं पड़ी। आज बारिश ने कहा टाटा, अब मिलेंगे गर्मियों में। और सब खैर खैरियत है, ठीक ठाक है। और कैसा लग रहा है आपको सागर से? JR भाई की तो क्या ही बात है, क्या ही बात है। इनके साथ ट्रैक भी किया, म्यूजिक ट्रैक भी किया। इनका अपना एक ओन स्टूडियो है, बहुत ज़बरदस्त। और सबसे अच्छी बात ये है इनकी कि ये लोगों को प्रोमोट करते हैं। सही। लोगों ने बिजनेस किया हुआ है, लेकिन ये जब देखते हैं कि अगर किसी के अंदर टैलेंट है तो ये प्रमोट करते हैं। नहीं, अभी वही बात कह रहे थे, सुरीले बेसुरों को बहुत प्रमोट करते हैं। ये बहुत बड़ी बात है। अच्छा हाँ, ये इस तरह नहीं, मतलब क्रिटिसाइज नहीं करते किसी को भी। अगर कोई सुर में नहीं भी गा रहा तो ये उसको देखते हैं कि अच्छा 1 2 4 5 बार नहीं हो रहा, ठीक है, अब आप जैसा भी ये गा दें मैं कर लेता हूँ। अच्छा मेरे दिल पास नहीं तोड़ते ना, मतलब मेरे पास कंप्रोमाइज नहीं है। अच्छा हाँ जी, कि अगर नहीं हो रहा तो नहीं, आप करके आए फिर। अच्छा, इन फ्यूचर में फिर आपके पास गाना गाने के नहीं लिया हूँ, मैं सीधा सागर के पास जाऊँ? सागर भाई ऐसा है, क्योंकि इनका मैं स्क्रीन पे कहता हूँ कि इनका स्टूडियो भी बहुत अच्छा है, इक्विपमेंट सिस्टम भी बहुत ज़बरदस्त प्रोफेशनल लगाया है इन्होंने। और हम जब काम करते हैं आपस में तो बड़ा हम चिल करते हैं, मज़ा करते हैं। क्योंकि इनकी एक और आदत है, शोभी भाई फलानी चीज़ खा लें, शोभी भाई, और खाने के तो दुश्मन है। इसीलिए फिर तबीयत भी खराब रहती है। साथ में प्रोग्राम भी हमने बहुत सारे किए हैं। असल में जब बाबा थे ना, बाबा जिंदा थे, तो मैं उनको बड़ा टोकता था कि बाबा जान ये नहीं खाएं वो नहीं खाएं, तो वो कहते थे बेटा देखो मैं खा के मर जाऊँ वो बेहतर है। तो मैंने भी अब वही कर लिया कि खा के। नहीं, अल्लाह पाक आपको सेहत वाली जिंदगी अता करे, और आपकी ज़रूरत है हमें।
फर्क है, कुरान शरीफ में भी है, कुरान पाक में भी, तो फर्क है वो तो। ऐसी बातें नहीं करे शोभी भाई। तुम्हें कौन सा भी जा रहा? नहीं अल्लाह ना करे, अल्लाह ना करे आपको, अल्लाह ना करे, अल्लाह ना करे, रुलाएंगे क्या आप अभी? भाई म्यूजिक पे लोग इतने जल्दी वैसे अल्लाह ना करे ऐसी बातें नहीं करे यार, कोई खुशी की बातें करे यार, कैसे चिल मौसम लगा हुआ है। खुशी की बात ये है कि बस सागर यहाँ पे आए हुए खुशी की बात है, ये बहुत अच्छा लग रहा है। तो बस इसी बात पे मैं कहूंगी कि सागर कुछ सुनाएं आप हमें, क्योंकि वेट नहीं हो रहा। बिल्कुल। अच्छा ओके। मैं सूफी कलाम है सच्चल साईं का सबसे पहले वो सुनाता हूँ। वाह वाह, सही। सागर मतलब खौफ खा रहे थे आप। अरे नहीं नहीं किया करें ऐसी बातें, बुरी बात होती है। हिन त गरीब जो हाल सजण तोखे मालूम आहे, हिन त गरीब जो हाल सजण तोखे मालूम आहे। त गरीब जो हाल सजण तोखे मालूम आहे, हिन त गरीब जो हाल सजण तोखे मालूम आहे, मालूम आहे तोखे मालूम आहे, मालूम आहे तोखे मालूम आहे, हिन त गरीब जो हाल सजण तोखे मालूम आहे। हो चई ॿुधाया केतिरो अला, हो चई ॿुधाया केतिरो अला, चई ॿुधाया केतिरो अला, हारियाणी अहवाल सजण तोखे मालूम आहे, हिन त गरीब जो हाल सजण तोखे मालूम आहे, मालूम आहे तोखे मालूम आहे, मालूम आहे तोखे मालूम आहे, हिन त गरीब जो हाल सजण तोखे मालूम आहे। वाह वाह वाह, वेरी वेरी नाइस। अच्छा कॉल बैठा जगत कॉल आई, सीनियर सिटीजन आए अहमद नवाज लाशारी वाला। अस्सलाम वालेकुम। आमीन आमीन प्रोग्राम के सदाईं आबाद रखंदो मुंहिंजो मालिक। आमीन आमीन। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? आदि ख़ैर, अल्लाह जा लख एहसान तव्हांजे सॼे पैनल खे मौला आबाद रखंदो। आमीन आमीन। फनकार सागर साहिब जी जी, इन्हीं सां थोरो ॻाल्हाईंदासीं। ॻाल्हायो। हेलो हेलो साईं, अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। वालेकुम सलाम जी सुफियान कलाम बि ॾाढा सुठा ॻाए साईं। ॿुधाईंदा आहियो। महिरबानी करे साईं हुज़ूर जो साईं अनवर जो कलाम ईंदो हुजे त महिरबानी करे असांजी मतिलबु इनायत कजो। बिल्कुलु 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 कोशिशि कयूं था। बिल्कुलु तव्हांजी सदाईं आबाद रखो। अदी जी अदा अदी भाई कल मुंहिंजे पोटे जो ॿुधो कशीदो अदी। माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढो प्यारो आवाज़ अथसि। अदी मां हिनखे थोरो तयारी करायां थो, मां ईंदुमि हिनखे वठी। इंशाल्लाह इंशाल्लाह बिल्कुलु अचिजो। पोइ प्रोग्राम थियो न हुन में जीअं असांजी अम्मा आई जी जी जी। मां वठी रहां
म्यूज़िक जो उनके यूनाए जी जी बगैर म्यूज़िक जे जेतिरो थी सघो माण्हुनि को कमु न कराए न कोई मसलो न आहे शोभी भाई बि हिते मौजूदु आहिनि आबिद बि हिते ई आहे असां सभु हिते ई आहियूं शोभी भाई सां ॻाल्हाईंदुमि ॻाल्हायो ॻाल्हायो हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। शोभी भाई वालेकुम सलाम शोभी भाई जी 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 बुनियादी गाने वाला नहीं मैं हम है फनकार किस्म के आदमी आप हमारे मेरा वाले साहब जो था ना वो मकबरे वगैरह का काम करता है क्योंकि आप आत्मशान सरकार पर आए जी जी शहजाद कॉफी साइड। देखिए जी आप हमारे दिल में हमारे व्यूवर्स हैं और हमारे हर दिल अजीज हैं। बस वो उसके कारीगर थे तो लिहाजा मैं अपने पोते को ले आऊंगा उसकी तबियत थोड़ी आप करना वैसे वो शायद रहमान बाबा का मैंने उसको बनाया हुआ है माशाल्लाह कैसीडो और नुआ खानी की वजह से। सही 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 माशाल्लाह मौला खुश रखेगा। थैंक यू अल्लाह हाफिज अल्लाह हाफिज। आप गए कभी शहजाद कोट गया हूँ वैसे शोज़ वगैरह में तो ऑब्वियसली जाना होता ही है। सिंध तकरीबन देखा है, ये नहीं कर सकता कि कंप्लीट, लेकिन तकरीबन देखा है और जितना मज़ा आता है इंटीरियर में क्या ही बात है। सही सबसे तव्हां त यकीनन विया हूंदा शहदाद कोट न वियो कश्मीर ताईं वियो आहियां। कश्मीर ताईं विया आहियो सही। तव्हांजो त शहदादपुर सां शहदादपुर ऐं शहदाद कोट में अलॻि वो त फ़र्क़ु आहे। मैंने गलत नहीं बोल दिया। नहीं पर तव्हां शहदादपुर सां तव्हांजो वास्तो जी आहे जी बिल्कुलु। त हाणे उते कोई रहंदो आहे या तव्हां छॾे आहियो? न उते मुंहिंजा ब्रदर्स आहिनि वॾा। मां अच्छा मां हिते हिकिड़ो सिर्फ़ु अकेलो मूव थियो आहियां। सही घणा भाउ भेण आहियो तव्हां? माशाल्लाह अल्लाह जे करम सां 4 भाइर ऐं 5 सिस्टर्स माशाल्लाह सभु मैरिड आहिनि। माशाल्लाह माशाल्लाह। त पोइ ॻाइण जो सिर्फ़ु जेको सिलसिलो आहे उहो तव्हां ताईं आहे या ॿियनि भाउ भेणनि में? असल में मुंहिंजो जेके मुंहिंजे ॾाॾा जिनो आहे न उहे ॻाईंदा हुआ। अच्छा सो ख़ानदान में लाज़मी कंहिं न कंहिंखे उहो शौक़ु जागी पवंदो आहे। सो उन्हनि सां मूंखे या ॿियो केर बि न ॻाईंदो आहे। सही जी हाँ। त कंहिं सिस्टर खे बि न थियो न या न बाबा बिल्कुलु खे न या कंहिंखे? उहे सभु हाउस वाइफ आहिनि। सही त तव्हांजी फैमिली तव्हांखे केतिरो सपोर्ट कयो आहे? सन हुननि त फुल सपोर्ट कयो मूंखे बिल्कुलु फुल। कॾहिं चवनि न त न हिन फील्ड में न वञो? बाबा जी अम्मी अक्सर चवंदा आहिनि। न न न न हुननि उन टाइम त मतिलबु ॾाढो क्रिटिसाइज़ कंदा हुआ फैमिली न वारा? उन टाइम असल में जेॾीमहिल आउं नओं कराची आयो हुउसि न त तॾहिं महिल थोरो अम्मा खे ईअं ख़ौफ़ थींदो थियो यार कराची अलाए वियो आहे अकेलो अलाए छा मतिलबु ईअं मां जीअं हूंदी आहे मां खे त ॿार प्यारा हूंदा आहिनि। घर में नंढो हूंदोसि त सभिनी खे वधीक दादिलो हूंदोसि त वियो आहे। उन टाइम फ़ोन्स वग़ैरह बि न हूंदा, PTCL फ़ोन हूंदी हुई। सो उन हिसाब सां थोरो उनखे ईअं ख़ौफ़ थींदो। बाक़ी माना कोई मां जो टेंशन न कर अल्लाह मालिक। त कॉल में टनासी हैदराबाद मां कॉल आहे अब्दुल शकूर भाउ आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मदी साला खुश आहियो? ख़ैर अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह हैदराबाद जूं ॾाढी सुठी मौसम आहे माशाल्लाह। माशाल्लाह। तव्हां हैदराबाद आया हूंदो हींअर? न हिन दफ़े मां न आई हुयमि। अच्छा जी बहितरीन मौसम लॻी पई आहे ऐं हीअ सीअ जी बारिश जेका आहे कणकुनि जे लाइ बहितरीन आहे। सही सही सही। ऐं अबो सागर वेठो आहे बहितरीन कलाम ॿुधायो त शेख हयाज़ कलाम जी गुलत आहे को हा थो करे को नथो करे जी इहो कलाम ॿुधाए त वधीक बहितर थींदो। ठीक आहे। सागर जी स्माइल खां इलाही कुझु महसूस थिए थो। इंशाल्लाह कोशिश कंदासीं। तव्हां जिन सुठो खिचियो आहे दिलि जा राज़ पुछा अथव। बस मां जेको आहे ईअं मस्ती मज़ाक कंदी रहंदी आहियां। तमामु सुठो प्रोग्राम हली रहियो आहे। थैंक यू अदा थैंक यू प्रोग्राम मुबारक हुजे। थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू अदा। पंहिंजो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। इहा ई चिटचट हूंदी आहे या मस्ती मज़ाक हूंदी आहे जेका असां पंहिंजे गेस्ट सां कंदा आहियूं पर हर कंहिं गेस्ट सां न कंदा आहियूं छो त कुछ गेस्ट रिजर्व भी होता है। आते हैं बहुत सारे आते हैं, फिर उस दिन शोभी भाई और मैं एक दूसरे को देख रहे होते हैं। नहीं आज हम गेस्ट नहीं, हम आपस में नहीं वाकई फैमिली वाला माहौल जब बन जाता है तो फिर और ज़्यादा मज़ा आता है। सागर करें तव्हां ईअं इतफ़ाक़ थियो कोई अहिड़ो सिंगर जंहिंखे ॻाइण जो तमामु घणो शौक़ु हुजे ऐं उनजी आवाज़ बि ॾाढी सुठी हुजे ऐं उन वटि पैसा न हुजनि ऐं हुनखे ट्रैक बसि तयारु कराइणो आहे, कॾहिं तव्हां ईअं कंहिंजी हेल्प कई आहे? हाँ बिल्कुलु ईअं आहे, हींअर बि आहे न काफ़ी हींअर रिसेंटली हिकिड़ो सिंगर आयो, हुनजी आवाज़ बि सुठी हुजे ऐं ॻाइण जो वॾो शौक़ु हुजे, बट उहो
उन में ॻाए न पियो सघे, टेम्पो में पैसनि जी ॻाल्हि न हुई, ॻाए न पियो सघे, त मतिलबु जेको टेम्पो हूंदो आहे शोभी भाई, तो टेम्पो में न पियो अचे, हुनखे हिकु दफ़ा ॿ दफ़ा टे दफ़ा ट्राई, मां चयो यार तूं सुठो पियो ॻाई, तुंहिंजी आवाज़ु सुठी आहे, पर तूं टेम्पो में न आई, हाणे थोरो टेम्पो खे सिख, उन खां पोइ अचु, त पोइ बिल्कुलु तुंहिंजो पैसनि जी ॻाल्हि न आहे। मां ईअं बि करे ॾिनो, शोभी भाई चयो न, त मां कॾहिं कॾहिं ईअं बि हूंदो आहे त ज़रूरी न आहे हर शइ पैसो आहे न, पर को अहिड़ो हूंदो बि आहे त तंहिंखे हौसला अफ़ज़ाई ॾींदा आहियूं। त सही सही कहते हैं सागर भाई, बेसुरा चल जाता है, बेताला बिल्कुल बेताला नहीं चलता है। ये भी बात सही है। म्यूजिक वगैरह तव्हां करेंगे त प्ले कयो? म्यूजिक तक़रीबन 2012 खां माना इन में केतिरनि गाननि में म्यूजिक ॾिनी हूंदी तव्हां? तक़रीबन जे गाना हलनि था, उस्ताद शमन अली जो हींअर रिसेंटली एल्बम कयोसीं, साद भाई मूंसां गॾु हूंदा आहिनि, आसिफ मल्ला, असां टे ग्रुप हूंदो आहे, हिकिड़ो म्यूज़िक ॾींदो आहे, मिक्सिंग कंदो आहे, को उन जी ट्यूनिंग, मतिलबु ईअं सॼो सिस्टम हूंदो आहे। हींअर रिसेंटली शमन साहब जो कयो, हींअर पंहिंजो हिन कल्चर डे ते जेको काफ़ी असां अहमद मुगल जो हिकिड़ो गानो कयोसीं, मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो गानो थियो, ऐं हिकु ॿ ॿिया बि सिंगर नाला ईअं ज़हन में नथा अचनि। जे ज़माने में मां जेके गाना कया आया सीडीज़ वारा, उन में बि तव्हां म्यूज़िक ॾिनी या उन टाइम असां आऊं एज़ ए रिकॉर्डिस्ट हूंदो हुउसि। अच्छा, सिर्फ़ु रिकॉर्डिंग जे मतिलबु उन जी जेका मिक्सिंग मास्टरिंग वग़ैरह जेके असां सां गॾु ॿिया उस्ताद हूंदा आहिनि, आदिल मंसूर हूंदो, इमरान सैद, मतिलबु गाना अॼु ॾींहं ताईं नज़र छो न आया मूंखे? नज़र अलाए छो न आया, हलनि था। ऐं उन टाइम जा जेके गाना आहिनि तव्हां हाणे बि ॿुधो, उन टाइम जा जेके उहो एनालॉग रिकॉर्डिंग हूंदी हुई, परफेक्ट रिकॉर्डिंग हूंदी, ऐं हींअर आहे सॉफ्टवेयर माना सॉफ्ट कमु, सम्झो था। उन्हनि गाननि में हिननि वारे गाननि में ॾाढो फ़र्क़ु आहे, राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। एक वो होता था ना झंकार टाइप म्यूजिक आता था, एक उस जमाने में, वो झंकार अलॻि हुई, उहा वरी झंकार उन्हनि गाननि खे जेके गाना पुराणा जेके ईंदा हुआ उन्हनि खे वरी झंकार मथां कंदासीं, एक्स्ट्रा उनजे अंदरि माना असां शयूं ऐड कंदासीं, म्यूज़िक ऐड कंदासीं। अरे वो ऐसी आवाज होती थी शोभी भाई गानों को लगती थी, चाहे वो आपको पाकिस्तानी गाना हो, चाहे वो आपका इंडियन गाना हो, ॾाढो अजीब फील थींदो। वो झनकार जो हिकिड़ो ज़मानो हो, उहो माना वॾो ज़मानो हो झनकार जो। ज़फ़र इकबाल भाई बहुत हमारे पुराने अच्छे ज़बरदस्त सीनियर सिंगर हैं, उन्होंने बहुत गाने गाए ये वाले जो झनकार वाले आप बोल रहे हैं, उन्होंने बहुत सियानी अंकल उनकी डेथ हो गई, बिना का गीत मारा झनकार। जी हाँ, झनकार के ये सोनिक प्रोडक्शन होती थी, उन्होंने शुरू किया था, हीरा। और ये जो मैं आपको बता रहा हूँ, ये बहुत पुरानी कंपनी है, लेकिन वो वक्त बड़ा अच्छा था भाई। रातों को जाग रहे हैं, मेहनत कर रहे हैं, सोच रहे हैं करना क्या है। जाहिर है कितना पुराना ब्लैक एंड वाइट दौर का एक सॉन्ग, बिल्कुल उसको किस तरह मॉडिफाई करना है, चेंज करना है। अच्छा, उस वक्त सॉफ्टवेयर तो थे ही नहीं कि हम कोई भी चीज़ें लाइब्रेरी से निकाल रहे हैं, वो खुद ही क्रिएट करनी है आपने। ये था, ये जो एक गाना आया था हवा, ये मैं आपको बता रहा हूँ, ये मैं नहीं था उस टाइम, मगर वो जो जिन्होंने बनाया था अज़हर हुसैन साहब, उन्होंने बोला ये गाना हम सोनिक स्टूडियो में बना रहे थे, हवा, हमने उसका अपना पूरा एल्बम कर दिया। आखिर में ये बोले यार हवा ये गाना बनाना है। बोले अरे फिर हवा गाना, फिर आपको गाना चाहिए आज। एक मैं आपको बता रहा हूँ बोला हवा ये गाना, तो बोले यार ये क्या गाना है, हवा क्या गाना है, मतलब ये, मगर उन्होंने प्ले भी ऐसे किया कि हवा जब वो मार्केट में आया तो हवा हो गया भाई। और उस एल्बम का गाना चला ही वो बंदा, वो जो हवा से आज फिर वो टाइम याद करना चाहिए हमें, क्या कहते हैं, सुनाएंगे आप? मैं थोड़ा सा सुना सकता हूँ लेकिन शोभी भाई फिर आपने वो झंकार वाला म्यूजिक देना है। अच्छा, वो मुझे मेरे पास बिल्कुल है। नहीं, मैं यहाँ पे कॉल ले लेती हूँ, तब तक आप जरा रेडी करें ना, व्यूअर्स थोड़ा एंजॉय तक क्यों ना। अच्छा, कॉल भी है कराची बा। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, कीअं आहियो? ठीकु आहियो अदी? जी बिल्कुल, तव्हां ख़ुशि आहियो? जी, केरु पियो ॻाल्हाए? जी, मां काती निगार पई ॻाल्हायां। केरु पिया ॻाल्हायो अदी? मां निगार पई ॻाल्हायां। निगार जी, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजे प्रोग्राम ॾिसूं पिया, तमामु बहितरीन प्रोग्राम आहिनि असांजा। वॾी महिरबानी, ऐं ख़ुशी थींदी आहे ॾाढी। थैंक यू। असां बि मिड़े इन सां गॾु गुनगुनाईंदा आहियूं। गुनगुनाईंदा आहियो त पोइ ॿुधायो न कुझु असांखे। अच्छा जी, हेलो।
कुझु तैदा कयो के त ॻाल्हियूं कयो शाम जो ही पहर नाव सां जे कयो। वाह 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 वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। जी ॿियो छा कंदा आहियो तव्हां? जी बसि ईअं ई छो त इहे सिंधी गाना पुराणा असांजा पुराणा वधीक ई ॾाढा सोबर लॻंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं असांजे सिंधी भाइर जेके ॻाल्हाइनि पिया या जेकी बि ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि टीवीअ ते तमामु सुठियूं। जी जी महिरबानी। वांदा थी ॾिसंदा आहियूं। थैंक यू अदी, थैंक यू। छो त असांजे छो त पहिरियों हुई काविश, वरी कोशिश, वरी केटीअ निकिती आहे। जी 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 इहे इन्हनि जे में निकिती। बिल्कुलु जी जी थैंक यू अदी, थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। जी व्यूवर्स, असां इंजॉय कंदासीं हींअर हवा हवा ऐं और शोभी भाई वही झंकार म्यूजिक आना चाहिए। जी हाँ नाज़रीन, पेश कर रहे हैं हवा हवा। हवा 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 खुशबू लुटा दे, हवा 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 खुशबू लुटा दे, कहाँ गुली खुशबू लुटा दे। मैंने उसको चाहा है, तूने मुझे चाहा है, मैंने उसको चाहा है, तूने मुझे चाहा है। दिल दा 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 दे, दिल दा बता दे, दा 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 दे, ओ दिल से बता दे। हवा हवा ओ हवा खुशबू लुटा दे, हवा हवा ओ हवा खुशबू लुटा दे। उसका पता दे, जरा मुझको बता दे, मैं उससे मिलूंगा, एक बार मिला दे, यार मिला दे, दिलदार मिला दे, यार मिला दे, दिलदार मिला दे। Yahoo! Come on out! Yes, sir! Yes, sir! फिर किसी के चेहरे का रंग खिल गया, बिछड़ा हुआ साथी मुझे आज मिल गया। फिर किसी के चेहरे का रंग उड़ गया, बिछड़ा हुआ साथी मुझे मिल गया। कहाँ मिल गया, कैसे मिल गया, हमने तो ढूंढ लिया सारा जमाना। हवा हवा ए हवा जुल्फ उड़ा दे, कहाँ खुली हाँ खुली जुल्फ उड़ा दे। अब उसका पता दे, जरा मुझको बता दे, मैं उससे मिलूंगा, एक बार मिला दे, मिला दे, यार मिला दे, यार मिला दे, दिलदार मिला दे। ज़बरदस्त ज़बरदस्त। वही 80s 90s वारा दौर यादि कयोसीं ऐं इलाही इंजॉय कयोसीं। वक़्तु हिकिड़े ब्रेक जो, काॾे न वञिजो, जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूअर्स। आई होप त तव्हां इंजॉय कंदा हूंदो। शोभी भाई, ये भी वेलकम म्यूजिक भी थोड़ी झंकारी करनी थी ना। आज तो बस मैंने सोच लिया आज हम झंकार डे सेलिब्रेट करेंगे। हाँ, क्योंकि वो जो एक मतलब एक ताबूत में जो म्यूजिक चला गया उसको हम दोबारा से रिफ्रेश करते हैं। बात ये है कि हम तो कर सकते हैं, हम तो ताल धमाल करते पूरे शो को लेकिन हमारे शो का एक फॉर्मेट है बड़ा डिसेंट सा, अच्छा सा ये है। नहीं मतलब उन टाइम में ये जेके गाना हलंदा हुआ काफ़ी फेमस भी हूंदा हुआ ऐं हाणे इन टाइप जी का म्यूज़िक नथी अचे। हाणे वरी हाणे जी टाइप जी म्यूज़िक आहे जेको अॼुकल्ह हले थी। हाँ पर ये थोड़ी फनी वरी विच में जेको तव्हां इनखे मिक्स कयो उहो वधीक मज़ेदार पियो लॻे। अच्छा वरी तव्हां फ्रेम पोयां ॾिठो कीअं हिली वियो हुयो, हिन में जोश चढ़ी वियो। असल में मूंखे पाण जोश अची वियो, थोड़ा लिरिक्स थोड़ा हुआ मिस्टेक थी वई, सो मां शोभी भाई। अच्छा तव्हांखे गानो यादि ई कोन हुयो?
मतलब याद हो पर गाइंदे गाइंदे थोड़ा विसरी विया लफ़्ज़। सो मां हाणे शोभी भाई खे थोरो याद हूंदो वञे विच में जेका तव्हां एडिशन असल में प्रोग्राम में भी ईअं थींदो आहे न, कॾहिं कॾहिं विसरी थी वञे त वरी ॿिए खे माइक ईअं थो कजे बाबा शुरू थी वञे ऐं उनखे यादि न हुजे त पोइ वरी टियों हलो ज़बरदस्त ते कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बेटा, कैसे हो? ठीक ठाक? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। आंटी नईमा कीअं आहियो? अल्लाह जी शुक्र बेटा, सब खैर लॻो पियो आहे। माशाल्लाह माशाल्लाह। जी आंटी। बेटा कल्ह मां तव्हांखे ॾाढी कॉल कई, आमना आई, जी जी। ॾाढो उनजो आवाज़ निकिरो, मां चयो उन सां थोरो ॻाल्हायां, पर पोइ कॉल न मिली। अॼु सागर भाउ आयो आहे जी जी। ॻाए पियो त थोरी मिस्टेक बचेसि पई, मूं आगे ॾाढ मिस्टेक थी पई वञेसि। बड़ी आंटी तफ़री कंदा आहियूं। हे वॾा होशियार हूंदा अथव, सिंगर ऐं म्यूज़िक डायरेक्टर जेके हूंदा आहिनि। असां हास्यकार कंदा आहियूं इहो विच सायो में, करे भले कंदा तव्हांखे यादि रहे। हाणे ॾिसो तव्हांखे यादि आहियो न, तव्हां ॿियनि खे ॿुधाईंदो त इहा आयो हिनखे इहा विसरी वई लाइन, या हिनखे ईअं कयो, ईअं इन करे बाबा सही आहे, इंजॉय कंदा रहो ज़िंदगी आहे। जी आंटी जी जी। इंजॉय थींदो रहे, इहो को मसलो न आहे। अलाह ख़ुशि रखे, तव्हां जवाननि खे आबाद रखे। आमीन असांखे आमीन। प्रोग्राम ज़बरदस्त वणंदो आहे, ॾिसंदा आहियूं, पर हाणे कॉल ॾाढी ॾुखी थी मिले। घटि ॻाल्हाईंदी आहे, न त ॾाढो रोज़ ॻाल्हाईंदी आहियां, हाणे कॉल जो मिड़े मसलो थी वियो आहे। जी नंबर बिज़ी मिलंदो हूंदो। हिकिड़ो थोरो गुनगुनाया प्लीज़ प्लीज़। ए हवा आऊं छो न खिलां, ए हवा आऊं छो न नचां, मूंखे प्यार मिलियो, मूंखे प्यार मिलियो, ए हवा आऊं छो न खिलां। अल्लाह करे बच्चा सभु असांजो पाकिस्तान खिलंदो रहे, ईअं ख़ुशि थींदो रहे। आमीन। अल्लाह उन्हनि खे आबाद रखे, तव्हांखे बि आबाद रखे। आमीन। असांजी पूरी टीम जेकी आहे असांजी, उन्हनि खे बि ख़ुशि रखे, आबाद रखे। आमीन। असांजी वॾनि जी सभिनी जी दुआ इहा अथव, रब साईं हयात ॾींदो आहे। ठीकु आहे बेटा? थैंक यू आंटी, थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। बिल्कुलु इहो गानो ॾाढो हिट गानो हुयो ऐं इहो गानो नबील शेख जी डायरेक्शन में हुयो। KTN जी स्क्रीन ते तव्हां ॾिठो आहे ऐं उन में हिकिड़ी असांजी ख़ूबसूरत ऐं प्यारी मॉडल हूंदी हुई सनम अब्बासी। ऐं सनम अब्बासी माशाल्लाह उन जा हिट गाना हुआ ऐं इलाही सुठी मॉडलिंग कंदी हुई, एक्टिंग बि इलाही सुठी कंदी हुई। अॼु सनम तव्हां किथे आहियो मूंखे का ख़बर कोन्हे, को हाल अहिवाल कोन्हे। जेकॾहिं तव्हां असांजो शो ॾिसो था त प्लीज़ तव्हां जहिड़नि आर्टिस्टनि जी वरी KTN स्क्रीन खे ज़रूरत आहे त कॾहिं बि इत्तेफ़ाक़ थिए त अचिजो ज़रूरु, मुलाक़ात ज़रूरु कंदासीं इंशाअल्लाह। सनम बिल्कुलु। सनम सां तव्हां बि शायदि कमु कयो आहे खोड़। काफ़ी हुन जा 2 टे 4 बल्कि 5 या 6 एल्बम असां कयासीं। तमामु बहितरीन मॉडल हूंदी हुई। हिन सां गॾु बि ड्यूट कयो। ओ सनम सां गॾु बि हिकिड़ो, हाँ सनम भी शायद गाना गाइण शुरू किया लाल हुया। साईं जी धमाल गाई, लाल मेरी पत, उन ते असां मिड़ी उन में विच में थोड़ा रैपिंग जा असां थोड़ा पार्ट रखियासीं, उहे मूं कया हुआ। सही। अच्छा पाकिस्तान जे अंदर सिंधी मीडिया में जेका रैपिंग जेका शुरू थी उहा कंहिं स्टार्ट कई? रैपिंग या हींअर रिसेंटली जेको दौर जेको पंहिंजो मीडिया ते जेको हली वियो आहे न, ये सोशल मीडिया ते, उहो हिन पंहिंजे छोकिरे ज़ोइब चांडी जे हिसाब सां। अच्छा। हा मूंखे जेसि ताईं यादि पए थो, पर इहो असां रैप जेको इहो कयो न, इहो असां पहिरीं करे चुका आहियूं। कैसेट जे दौर में असां करे चुका हुआसीं, पर जेको मशहूरु उहो न थियो। मशहूरु उन करे न थियो त असल में सोशल मीडिया न हुई, मीडियाज़ न हुआ, त उन करे उहो मशहूरु न थियो। हाणे त हर कंहिंजे हथ में आहे हर शइ, त उन करे इहो मशहूरु थी वियो। सही। हाँ पर इहो हिकिड़ो सुठो लॻंदो आहे विच में जेको रैपिंग जेका थिए थी। मां त मतिलबु ॿाहिरां जेके बि वीडियोज़ ॾिसंदा आहियूं उते त तव्हां यकीन कयो स्ट्रीट डांसिस हूंदा आहिनि, स्ट्रीट रैपर्स हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे पंहिंजो पाण खे कीअं मनराइणो हूंदो आहे। हू हिकिड़ो ग्रुप ठाहींदा आहिनि, हिकिड़ो गैंग हूंदो आहे उन्हनि जो, जस्ट हो ईंदा आहिनि, पंहिंजो परफॉर्म कंदा आहिनि ऐं हो सोशल मीडिया ते ईअं हिट थी था वञनि पिया। ऐं उहा ई शइ इहा मूं उर्दू मीडिया में तक़रीबन सन 2002 या 3 में इहा रैपिंग ॾिठी हुई। मां पाण रिकॉर्डिंग उन टाइम में प्रोग्राम्स को हूंदा हुआ त उते असां अलॻि सां मशीनूं खणी वेंदा हुआसीं, ऑडियो रिकॉर्डिंग कंदा हुआसीं उन्हनि जी। उहो प्रोग्राम लाइव गाईंदा हुआ, असां उन्हनि खे ऑडियो रिकॉर्ड करे वरी उहे पोइ चैनल ते अपलोड उहे कंदा हुआ। त उन में मूं इहो ॾिठो, मां यार हीअ शइ छा आहे,
पोइ असांखे सम्झ में अचे ही शइ आहे। हा मूंखे बि अजीब पियो लॻो त यार हे विच में छा पियो करे इहो बंदो, पर उन पर टाइम इहो बि सागर इहो बि हर कंहिं ते सूट न कंदो आहे बिल्कुलु। ऐं उहो बि कंहिंजो आवाज़ अहिड़ो हुजे जंहिंखे प्रॉपर रैपिंग ईंदी हुजे त उहो ई करे। असां कंदा आहियूं जुगाड़ी रैपिंग जीअं हींअर कईसीं। इहा बहरहाल इहा फनी वारी इहा मज़ेदार वारी। त व्यूअर्स अॼु जेको आहे बसि ईअं मज़ाक मस्ती चिट चैट ऐं जेको सागर जहिड़ा सिंगर्स जॾहिं अची था वञनि त पोइ वधीक शो सुठो थी थो वञे। ऐं असां सां गॾु कॉल बि आहे लाड़काणे मां, ॾिसूं था केरु आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो साकिबा। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह भेण मां ख़ुशि आहियां, तव्हां ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। अदा टीवी जो वॉल्यूम थोरो घटि कंदव? जी जी। जुगाड़ी मुंहिंजी खिल बि आई ॿुधण में। वॉल्यूम घटि कयो त उहे वधाइनि पिया वेठा। अदा थैंक यू। तव्हांजी शायदि कॉल ड्रॉप थी वई, तव्हां मूंखे मुंहिंजी आवाज़ पिया ॿुधायो, मूंखे ख़बर आहे त मुंहिंजी आवाज़ कहिड़ी सुरीली आहे। अच्छा तव्हांखे कॾहिं कंहिं मूवी में कॾहिं या कंहिं ड्रामे में कॾहिं ऑफर कोन थी इहे कॉमेडी वॉमेडी करण जे लाइ? न ऑफर न थी, मूंखे शौक़ु आहे त के ड्रामे में कमु कयां। ऐं मतिलबु थोरो ईअं बि होस्टिंग करण जो बि थोरो घणो शौक़ु आहे। मां अक्सर प्रोग्राम में वेंदो आहियां त थोरी घणी शुरू में ईअं होस्टिंग बि कंदो आहियां, त कुझु शेर वेर ॿुधाए करे बाबा तव्हांजे साम्हूं अचे थो फलाणो सिंगर ढड़ुम ताड़ियुनि जी गूंज में हे हो, त उन हिसाब सां आऊं पंहिंजो होस्टिंग वारो कमु त हलो हर जाइ ते थिए पियो न, मतिलबु जीअं कॉन्सर्ट्स वग़ैरह में वञे थो। एक्टिंग करण जो शौक़ु आहे या एज़ अ कॉमेडियन या सीरियस या विलन? एक्टिंग हीरो थियण जो शौक़ु आहे। पोइ कोई डायलॉग यादि आहे? डायलॉग हींअर त ठाहे वठूं। हीरो तो आप हैं ना? हीरो तो चले ठीक है, मौजूद है, हीरोइन भी बैठी हुई है, डायलॉग बोलो अब बेटा। किथे फसायो अॼु त फसतो आहे उन टाइम जो टाइम मतलब ए छा एमक्यूस जेके हूंदा न उहे पे सवाल हलन उते जो उते। न डायलॉग कोई सिचुएशन सोचे ना, सिचुएशन बताओ, सिचुएशन बताएं तो फिर इसको जो है डायलॉग बुलवाते हैं, शौक पूरा करते हैं इनका। ऑडिशन सिचुएशन आप अपनी बना ले, सिमरन को सोच ले जहन में बस। सिमरन हाँ चलिए शाहरुख बन जाए थोड़ी देर के लिए। किरण तो मैं वैसे ही हूँ। ओ किरण, ओ किरण किरण आप मुझे बहुत पसंद है, मैं आपसे बहुत प्यार करता हूँ, आपके लिए कुछ भी नहीं कर सकता। अगर ऐसा शाहरुख हो तो फिर तो वो रिजेक्टेड है। अच्छा क्या सुना रहे फिर अभी आप, लेकिन वो झंकारी होना चाहिए। झंकारी इंशाल्लाह। मुझे पंहिंजो हिकिड़ो कलाम आहे ज़बरदस्त, ऐं तक़रीबन इहो 2-3 साल पहिरीं आयो आहे, सो तव्हांखे ॿुधाए थो। ज़बरदस्त। म्यूजिक से आ जाएं। अचे अहिड़ो ॾींहुं शल ख़ुदा न करे, जानी जोड़ी पंहिंजी कोई जुदा न करे, ओ जानी जोड़ी पंहिंजी कोई जुदा न करे। अचे अहिड़ो ॾींहुं शल ख़ुदा न करे, अचे अहिड़ो ॾींहुं शल ख़ुदा न करे, जानू जोड़ी पंहिंजी कोई जुदा न करे, ओ जानी जोड़ी पंहिंजी कोई जुदा न करे। अचे अहिड़ो ॾींहुं लिकी लिकी असां प्यार कयो आ, माण्हुनि अजायो तकरार कयो आ। लिकी लिकी असां प्यार कयो आ, माण्हुनि अजायो तकरार कयो आ। डप आहे दोस्त कोई दगा न करे, डप
कब आए दोस्त कोई दगा न करे, जानू जोड़ी पंहिंजी कोई जुदा न करे, ओ जानी जोड़ी पंहिंजी कोई जुदा न करे। अचे अहिड़ो ॾींहुं शल खुदा न करे, अचे अहिड़ो ॾींहुं शल खुदा न करे, जानू जोड़ी पंहिंजी कोई जुदा न करे, जानी जोड़ी पंहिंजी कोई जुदा न करे। प्यार में सिर कुर्बान कंदासी, सदा इहो ऐलान कंदासी। प्यार में सिर आहा, प्यार में सिर ओहो, प्यार में सिर कुर्बान कंदासी, सदा इहो ऐलान कंदासी। जीअरे असांखे, जीअरे असांखे कोई जुदा न करे, जीअरे असांखे कोई जुदा न करे, ओ जानू जोड़ी पंहिंजी कोई जुदा न करे, ओ जानू जोड़ी पंहिंजी कोई जुदा न करे। अचे अहिड़ो ॾींहुं शल खुदा न करे, अचे अहिड़ो ॾींहुं शल खुदा न करे, जानू जोड़ी पंहिंजी कोई जुदा न करे, ओ जानी जोड़ी पंहिंजी कोई जुदा न करे। अर्ज़ कयो आहे अल्लाह के अज़ीम शाह, जेको दिलनि जो मालिक हिकु आहे। अर्ज़ कयो आहे अल्लाह के अज़ीम शाह, जेको दिलनि जो मालिक हिकु आहे। फर्ज़ इश्क, फर्ज़ इश्क वारो कॾहिं कज़ा न करे, फर्ज़ इश्क वारो कॾहिं कज़ा न करे, जानी जोड़ी पंहिंजी कोई जुदा न करे, ओ जानू जोड़ी पंहिंजी कोई जुदा न करे। अचे अहिड़ो ॾींहुं शल खुदा न करे, अचे अहिड़ो ॾींहुं शल खुदा न करे, जानी जोड़ी पंहिंजी कोई जुदा न करे, ओ जानू जोड़ी पंहिंजी कोई जुदा न करे। अचे 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 1 2 3 4 ज़बरदस्त ज़बरदस्त, इहा हिकिड़ी एडिशन ज़बरदस्त हुई। जी व्यूअर्स, वक़्तु हिकिड़ो ब्रेक जो कारण जो जल्दी इस्ता। व्यूअर्स ॾिसो, मां वरी खिलां वेठी थी, छो त मस्ती मज़ाक पहिरीं जाइ ते हींअर एतिरी मस्ती करे रहियो सागर, ऐं ब्रेक जॾहिं हुई त एॾो सीरियस थी वेठो आहे जो हुनखे ॾिसी मूंखे खिल अची। मां चयो इहो उहो ई माण्हू आहे जेको थोरी देरि पहिरीं डांस पियो करे। सीरियसली थैंक यू सो मच सागर, तव्हां अॼु आया आहियो। अॼु मां चवां थी त मुंहिंजो बेस्ट शो थियो आहे जस्ट बिकॉज़ ऑफ यू। महिरबानी महिरबानी, तव्हां आउं क़ाबिल त न आहियां, पर तव्हां चओ था त शोभी भाई मैं इस क़ाबिल हूं। हर शो सुठो थींदो आहे, हर शो सुठो थींदो आहे, हर गेस्ट माशाल्लाह पंहिंजी जाइ ते सुठो ईंदो आहे, पर अॼु वारो जेको शो आहे न, मां चवां थी त ज़बरदस्त। थैंक यू थैंक यू, प्यार ॾियण सां। किरण असांखे प्यार नहीं, ऐसा प्यार नहीं चाहिए वरना हम हो जाएंगे बेजार। इसको लगता है कि एक्टिंग करानी पड़ेगी शोभी भाई, इनका बहुत दिल चाह रहा है कि एक्टिंग करने का, है ना? कॉमेडी ड्रामास तो, और किरण होगी मेरे साथ तो फिर तो मैं एक्टिंग करूंगा अब तो फिर लगता है कि मुझे एक्टिंग करनी पड़ेगी दोबारा से। घर पे तो करती ही रहती हूँ, घर पे थोड़ी थोड़ी मैं भी कर लेता हूँ। मगर अभी सामने पर हुए ॾिसो न अॼुकल्ह काथे था ठहनि पिया, मतलब कॉमेडी ड्रामास किथे आहिनि? बिल्कुल अॼुकल्ह आहिनि ई कोन। ऐं ड्रामास वग़ैरह जो तव्हांखे शौक़ु रहियो? हिकिड़ो ड्रामो आहे, उन में मुंहिंजो टाइटल सॉन्ग हलंदो, पर नथो ॿुधायां, नालो नथो ॿुधायां, उहो ॿिए कंहिं चैनल जो। अच्छा अच्छा, मुंहिंजो टाइटल सॉन्ग आहे उन गाने पर तव्हां ओएसटी वग़ैरह भी ईअं किया आहिनि?
Sorry? गाननि ते मतलब ये ड्रामास वग़ैरह जा गाना भी टाइटल ट्रैक्स जे जी जी बिल्कुल बिल्कुल उहो ॾाढो मशहूरु ड्रामो आहे अच्छा अच्छा ऐं ॿिए के चैनल जो आहे उहो तक़रीबन 400 खां मथे क़िस्तूं उन जी थी वियूं आहिनि अच्छा अच्छा गुड उन जो टाइटल सॉन्ग मुंहिंजो आहे अच्छा त सिर्फ़ उन खां अलावा हटी करे तव्हां ॿियनि ड्रामनि में हा हिकु अधु ॿिए जो बि कयो पर शायदि उन्हनि न हलायो उन्हनि जी मर्ज़ी आहे इहो ई उन्हनि खे वणियो हलो हिते कॉल वठंदासीं हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी ज़ारा कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो हा हा ओके कहिड़े शहर खां कॉल कई आहे तव्हां तव्हां ठीकु आहियो मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां कहिड़े शहर खां कॉल कई आहे असां लाड़कानी में लाड़काणे में त हींअर इलाही सर्दी हूंदी हा हा छा कंदा आहियो ज़ारा पढ़ंदा कहिड़ी क्लास में 8th में अच्छा छा चवणु चाहींदव तव्हां ॾाढी सुठी आहियो थैंक यू दी तव्हां बि ॾाढा प्यारा हूंदव यकीनन तव्हांजे पोयां जेको आवाज़ अचे थी तव्हांखे केरु थो गाइड करे पोयां मां पाण थी चवां पाण था चओ अच्छा इहो टीवी जो आवाज़ आहे टीवी जो आवाज़ आहे ॿियो छा चवंदव गानो ॿुधाईंदव हा गानो ॿुधाईंदव ॿुधायो ज़ारा हेलो बेबी अदी एॾो इंतज़ार कंदव त पोइ त बस शो ख़तम थी वेंदो अच्छा लाइन ते विया लिया हा वई वई जुलम थी वई त वई 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 अच्छा माशाल्लाह तव्हांजा ॿार केतिरा आहिनि 2 माशाल्लाह वन बेबी वन बॉय वन बेबी वन बॉय माशाल्लाह सां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं बाबा अहिड़ो आहे नॉटी त ॿार बि केतिरा नॉटी हूंदा मुंहिंजो नंढड़ो आहे 4 साल जो उहो माशाल्लाह मूंखां बि 4 रतियूं तेज़ आहे ओ चाचो बि भाई ॾिठो बि आहे अच्छा सही माशाल्लाह कीअं टाइम स्पेंड कंदा आहियो फैमिली खे कीअं टाइम ॾींदा आहियो जॾहिं माशाल्लाह तव्हां एतिरा बिज़ी बि रहो था फैमिली खे भरपूर टाइम ॾींदो आहियां सुबुह जीअं 12 बजे घरां निकिरंदो आहियां पंहिंजे कम जे लाइ त 10 बजे बैक सही 10 बजे खां पोइ वरी पूरो टाइम ॿारनि खे सुबुह जो टाइम ॿारनि खे सही ऐं अगरि देर ताईं रिकॉर्डिंग्स हलनि त पोइ कीअं मैनेज पोइ वरी कंदा आहियो ॿियो छोकिरो हिकिड़ो रखियलु आहे सही। सो उहो कंदो आहे सही सागिर तव्हां जेकॾहिं अॼु जंहिं मुक़ाम ते आहियो ऐं सिंगर आहियो माशाल्लाह सां म्यूज़िक डायरेक्टर बि आहियो जेकॾहिं तव्हां अॼु म्यूज़िक डायरेक्टर सिंगर न हुजो हा तव्हांजो लक न हले हा त पोइ तव्हां छा कयो आहे एक्चुअली मूंखे डॉक्टर थियण जो शौक़ु हो शुरू में जीअं और जो वो डॉक्टर ने कैंची छोड़ देते हाँ कैंची अंदर रह गई बाद में एक्सरे में पता चला कि ओहो बट हो गया ये तो सो लक थोड़ो एडा थी वियो सो असां वरी माइक अंदर छॾे करे मोटे जो नहीं ये तो मजाक है सही आज सही खिंचाई हुई है इनकी नेक्स्ट टाइम बोलेगी मैं रंगन भरी शाम में नहीं जाऊंगा नहीं मैं वो ये बोलेंगे दोनों खतरनाक है मैं आऊंगा माइंड न कजो या से तफरी ना को मसलो ना है आऊं भी पाण तफरी अगर माइंड कयो था तो वो ताजी मर्जी है माइंड कंदो तो ब मानियो खणी वधिक खाई दोस्ती है जाहिर है लेकिन ऐसे नहीं है माइंड करने वाले हम नहीं हैं हम दिल पे बोलो माइंड नहीं ऊपर का माला ही खाली है हम माइंड करने वाले नहीं हम दिल पे लेने वाले हां तो फिर ठीक है असल जगह कॉल है कराची में अन्नू आहिन हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम की आयो भेण ठीक आयो जी तव्हां ठीक आहियो जी बिल्कुल ठीक ठाक तव्हां की आयो मां ठीक आहियां मां क्लियर कंदा पिया ॻाल्हायां कराची मां मुंहिंजो नालो है अनवर अदी तव्हांजी आवाज़ समझ में न आई आवाज़ क्लियर ना नेटवर्क ना तंहिंजे करे नेटवर्क जो प्रॉब्लम आहे जी 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 हेलो ॿुधायो ॿुधायो हेलो हा असांखे हिकिड़ो गानो कहिड़ो गानो तव्हां ॿुधाईंदव या तव्हांखे सागर ॿुधाए गानो असांखे छा करो सागर ॿुधाए पर कहिड़ो गानो कहिड़ो बि कोई ठीक आहे दी थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ जॾहिं बि कॉल्स कंदा कयो व्यूअर्स स्पेशली टीवी जो वॉल्यूम घटि करे छॾींदा कयो पहिरीं ॻाल्हि सेकेंड इहो त प्रॉपर सिग्नल्स में अची कॉल कंदा कयो छो त पीटी सेल वारो दौर त अॼुकल्ह रहियो कोन्हे मोबाइल्स वारो दौर आहे त कुझु नेटवर्क्स अहिड़ा आहिनि जंहिंजा सिग्नल्स बिल्कुलु बि न ईंदा आहिनि
त इन जे करे एहतियात कंदा कयो त थोरो सिग्नल्स में अची पोइ ॻाल्हाईंदा कयो। तव्हांखे पर्सनली कहिड़ो सिंगर वणंदो आहे? मूंखे उस्ताद शमन अली मीराली। ऐं अञा थोरो पोइ ते वञिजे त इंडियन एक्ट न न पाकिस्तानी, अञा अगरि थोरो पोइ ते वञिजे त पाकिस्तानी उस्ताद नुसरत फ़तेह अली ख़ान, जंहिं जेकी रिमिक्स असां जो गाना चऊं था न, इहा हुन जी इजाद आहे। सही था चओ, इंट्रोड्यूस उन्हनि करायो। म्यूजिक भाई, में हिकिड़ी नवाण उन्हनि ई आंदी ही। म्यूजिक के चेंज हुए वो जो कवाली में उन्होंने बेस का पैटर्न बजा के जो उन्होंने कवाली को रिमिक्स बनाया है, तो वहाँ से ही दूसरे मुल्कों ने भी हमारा उसको फॉलो किया। म्यूजिक वो मॉडर्नाइज किया उन्होंने। जीनियस मैन थे बिल्कुल। थैंक यू सो मच सागर, तहां आया, ॾाढो सुठो लॻो तहां सां कचेरी करे। नेक्स्ट टाइम अब थोड़ा मवाद बचा के रखते हैं। ॾाढो सुठो लॻो तहां सां कचेरी करे। थैंक यू सो मच। मां चाहींदसि कोई मैसेज जे करे तव्हां ॾियणु चाहींदव? मैसेज मुंहिंजो इहो आहे, पंहिंजो ख्यालु रखो ऐं वधि खां वधि पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो। तइलीम आहे त सभु कुझु आहे। तव्हां वटि तइलीम आहे, तव्हांजो माशरो सुठो आहे, तव्हांजो मुल्क सुठो आहे, तव्हांजो पंहिंजो सूबो सुठो आहे, तव्हांजो शहर सुठो आहे, तव्हांजो ज़िलो सुठो आहे। वधि खां वधि ॿारनि खे तइलीम ॾियो। तइलीम सां ई असां अॻिते वधी सघूं था ऐं असांजो मुल्क अञा वधिक तरक्की करे सके। थैंक यू सो मच शोभी भाई, आपने भी बहुत अच्छा म्यूजिक प्ले किया और हवा भी आपने बहुत अच्छा गाया। जी व्यूअर्स, इंशाल्लाह सुभाणे तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं। तेसी ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख्यालु रखिजो। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी सागर। बड़ा फख्र है मुझको कि मेरा मुर्शिद लाल है, अरे मुझे गमों की परवाह नहीं, मेरा वो ही रखता ख्याल है। दुनिया पूछती है मुझसे, क्या बात दिल में छुपा के रखी है। मैंने कहा सीना चीर के देख लो, मैंने अपने मुर्शिद लाल की तस्वीर छुपा के रखी है। दुनिया सा दिल लगे ना, दुनिया सा दिल लगे ना, जियण हिते जंजाला। असां कलंदरी आहियूं, मुर्शिद असां जो लाला। हक अली दम दम सखी। दुनिया सा दिल लगे ना हो, झूले झूले लाल जीवे मुर्शिद लाल, झूले झूले लाल जीवे मुर्शिद लाल। दुनिया सा दिल लगे ना, दुनिया सा दिल लगे ना, जियण हिते जंजाला। असी कलंदरी आहियूं, मुर्शिद असां जो लाला। असी कलंदरी आहियूं, मुर्शिद असां जो लाला। अली मौला। थींदो असद में साणी, अहिड़ो आहे सेवाणी हो। झूले झूले लाल जीवे मुर्शिद लाल, झूले झूले लाल जीवे मुर्शिद लाल। थींदो असद में, थींदो असद में, थींदो असद में साणी, अहिड़ो आहे सेवाणी। थींदो असद में साणी, अहिड़ो आहे सेवाणी। करे पूरियूं तो उम्मीदूं, करे पूरियूं तो उम्मीदूं, जेको असांजो सवाला। असी कलंदरी आहियूं, मुर्शिद असां जो लाला। असी कलंदरी आहियूं, मुर्शिद असां जो लाला। जीवे जीवे लाल, झूले झूले लाल, जीवे जीवे लाल,
हर हर दिलनि जे अंदर वसंदो आहे कलंदर हो। हर हर दिलनि जे अंदर, हर हर दिलनि जे अंदर, हर हर दिलनि जे अंदर वसंदो आहे कलंदर, हर हर दिलनि जे अंदर वसंदो आहे कलंदर। तन मन सजो असांजो, तन मन सजो असांजो मुर्शिद में गुम ख्याला असी कलंदरी 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 असा कलंदरी आयूं मुर्शिद असांजो लाला असी कलंदरी आयूं मुर्शिद असांजो लाला। राय निगम समूरी लालण ता जान घोरी हो। राय निगम समूरी लालण ता जान घोरी, राय निगम समूरी लालण ता जान घोरी। लज रखंदो आहे लालण, लज रखंदो आहे लालण अहिड़ो नंगी नंग पाला असी कलंदरी अली 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 असी कलंदरी आयूं मुर्शिद असांजो लाला असी कलंदरी आयूं मुर्शिद असांजो लाला असी कलंदरी आयूं मुर्शिद असांजो लाला। दुनिया सां दिल लगे न, दुनिया सां दिल लगे न जीअण इते जंजाला असी कलंदरी आयूं मुर्शिद असांजो लाला असी कलंदरी आयूं मुर्शिद असांजो।